नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के मेहड़ में खबर ॾींदा हलो। अवामी तहरीक तालका मेहड़ तरफान ॾींहं ॾींहं बि शहर में वधंदड़ बदामनी खिलाफ अवामी तहरीक ज़िले दादू जे सदर एडवोकेट इम्तियाज़ जतोई, तालका सदर एडवोकेट मुश्ताक चांडियो, एडवोकेट नजीम मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज जारी। अमन ॾियो या इस्तीफ़ाऊं ॾियो, फुरूं धाड़ा नामंज़ूर, शहरी फुराइण, शहरी आज़ारण बंद करियो थाणनि ते पाथारियूं नामंज़ूर जा ज़ोरदार नारा अॻवान ख़िताब कंदे चयो त मेहड़ इंतज़ामिया ॾोहारियुनि जी थाथारी बणियल आहे, जेका शहर जे अमन अमान जे बहितरी लाइ को बि तर कोन पई वठे। हिननि चयो त काल SSP दादू मेहड़ पहुची मेहड़ पुलिस जी कारकर्दगी ॾिसी कुझु मोटरसाइकिलूं या कुझु सामान जी रिकवरी ॾिसी आहे, जेका बिल्कुल बि हक़ीक़त जी उबतड़ आहे, जंहिंखे असीं रद्द करियूं था। हिननि वधीक चयो त मेहड़ समेत समूरे ज़िले दादू में अमन अमान जी सूरतहाल तमामु ख़राब आहे, जंहिंजी बहितरी लाइ हिन जदोजहद सां गॾोगॾु हाई कोर्ट ऑफ सिंध में CP पिण दाख़िल कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।